أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين عاقبة المتقين والصلاة والسلام على رسوله محمد وآله وصحبه وأزواجه وذرياته أجمعين وقالوا الحمد لله الذي وصدقنا وعدنا رسول الأرض نطبع من الجنة عيش الشعب من أجر العالمين अल्लाह जी ज़ात मूसा वकाल मूसा या कौम इन्ना कुन्तुम आमंत बिल्लाहि वला यतवक्कलू इन्ना कुन्तुम मुस्लिमीन। याद करियो जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम खे चयो त अव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे त जे मुस्लमान आहियो त मथां भरोसो कयो। क़ौम चए थी वकालू अल्लाह इल्लल्लाह व तवक्कलना रब्बना ला तजलना वतनुतो लिल क़ौमिल ज़ालिमीन। क़ौम उन्हनि जो क़ौम दुआ थी घुरे मुंहिंजा अल्लाह ए असांजा पालणहार असांखे ईमान आंदो तोते भरोसो था कयूं। पालणहार ज़ालिमनि जी क़ौम खां असांखे बचा, असांखे पनाह ॾियण वारो तूं अल्लाह। अल्लाह जी ज़ात अहिड़ी त जहिड़ी का अदई न आहे। दुनिया जहान अल्लाह जो मोहताज आहे, अल्लाह कंहिंजो मोहताज न। जहिड़ी बि महिल सॾी पियो रब खे तेॾी महिल उहो ॿुधण वारो अथव। अल्लाह खां भरोसो न विसारियो, छो त उहो ई हर शइ ते क़ादिर आहे। सभु कुझु ॼाण वारो अल्लाह, जंहिंजी का बि तारीफ़ कजे उहा कम आहे। सभु कुझु ठही वेंदो आहे, हर शइ तव्हांखे मिली वेंदी, सवाइ अल्लाह ते भरोसो रखो। उहो ई ॼाणे थो, छो त अॻियुनि क़ौमुनि जा जेके लका उन्हनि ते बि ईंदा। हाणे जीअं असां आसिरे में रहिजी विया आहियूं त बाबा असांजी नबी जो हुकुम आहे तव्हांजे मथां को बि ॾमर न ईंदो। इन खां हुते कहिड़ो ॾमर आहे? क़ौम में का बि अज़ाब, जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम में बीमारी पहुची वई, शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम में बीमारी पहुची वई, अल्लाह खां माफ़ी घुरियो, अल्लाह माफ़ क़बूल न कई। वरी पहुची वञो मुंहिंजे सुहिणे रब जे दरबार में, पहुची वञो मुंहिंजे रब खां माफ़ी घुरो, उहो ई माफ़ करण वारो अल्लाह। क़ौम रब खां चए वकालू इल्लल्लाह व तवक्कलना रब्बना तजलना वतनुतो लिल क़ौमिल ज़ालिमीन। क़ौम जा साईं असांजे ज़ालिमनि खां माफ़ी था घुरूं। परवरदिगार मूसा ते अल्लाह ते ईमान आणियो, मुंहिंजा साईं तो ते ईमान आणियो था, तूं ॿुधण वारो अल्लाह। वनजैना बिरहमतिक मिनल क़ौमिल काफ़िरीन। ऐं काफ़िरनि जी क़ौम खां पंहिंजी पनाह था घुरूं, ओ मुंहिंजा साईं तूं पनाह ॾियण वारो अल्लाह। अॼु रब जी ज़ात बरका ॾेवा ॼण था, मुंहिंजा साईं तूं माफ़ करण वारो अल्लाह। तुंहिंजी रहमत खां ना उमीद न आहियूं, अल्लाह जी उमेद खां ना उमीद न आहियूं। असां हर वक़्तु मालिक जी उमेद जे तरफ़ आहियूं। जेॾी महिल मालिक चए थो सर कर मां लबई कर दी चांहि पर तव्हां में उहा हुजे न, सर क़ुर जे तरफ़ था कयो। अचो मालिक साईं जो क़ुर ॿुधो, मालिक साईं जी नमाज़ पढ़ो। अकीम सलात कान कयो मुंहिंजी जमात आत ज़कात। जेकॾहिं तो वटि आहे त मुंहिंजे नाले ते नेमा तोखे ॿीणा टीणा करे ईंदो, तव्हां परेशान न थियो। इहो तव्हांजा फसल न आहिनि, पर हीअ बदबू आहे जेका नफ़रत जी बदबू सैलाब थी वई आहे। अल्लाह जी ज़ात बरकात उहा तुंहिंजे सैलाब मींहं जी तरफ़ वसाई आहे, मींहं जे तरफ़ ते वसाई आहे। जेॾी महिल सर अचे थो गूंगा ॿोड़ा न थी वियो,
अल्लाह जी तौर फौरी पियो अची वञो, छो त इहो ख़बर पएव थो, इहा ख़बर ज़रूरु अचे थी। नंढड़ो पखी आहे, मां उन ॾींहुं बि बयानु कयो, वरी बयानु करे थो ॿुधायां त हर शइ ठही वेंदो, अल्लाह ते भरोसो, वरी सुजला थी वेंदा, ॾींहुं चांडो थी वेंदो, उस थी वेंदी, हर शइ थी वेंदी। ओ मुस्लमान परेशान न थी, मुंहिंजो ख़ुदा उहा शइ थी जो हर वक़्तु सदो करे लबई कबी चवे थो जी मुंहिंजा बाना, छो त बीमारी बि अल्लाह ॾींदो आहे, अल्लाह ई वापसि कंदो आहे। चंद मालिक असांजूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके अल्लाह खां सवाइ दूरि न थी सघनि, कंहिंखे बि ताक़त न आहे जो हुनखे दूरि करे सघे। अल्लाह जी ज़ात उहा अथव। जॾहिं बि अचेव आज़ान, मां तव्हांखे जो चवांसि सां नथो चाहियां था, मां इहो थो चवां त पंहिंजे रब खां माफ़ी अचो त गॾिजी दुआ घुरो, छो त दुआ तक़दीर बदिलाईंदी आहे। अल्लाह जी ज़ात तक़दीर जेका आहे दुआ जे ज़रिए बदिलींदो आहे। अचो त मालिक असां खां दुआ घुरो। हर को पंहिंजी अना ऐं ठगियुनि में आहे, पंहिंजे वॾाई ऐं उन बुग़्ज़ में आहे। इहे बुग़्ज़ छॾ, इहे वॾायूं छॾ, अल्लाह जे दर ते झुक, छो त उहो ई माफ़ करण वारो ख़ुदा आहे। पकड़ी आव चौंब सां नंढियूं नंढियूं सनियूं सनियूं काठियूं मेड़े थो पियो, उहे काठियूं मेड़े करे हिकिड़ो घर बणाए थो पियो। घर ठाहींदे ठाहींदे घर तयारु थी थो वञे, चए थो सुबुह जो सिज लहण वारो आहे, सुबुह थींदे ई मां इन में वेहंदमि, अल्लाह जो ज़िक्र करे ऐं उहो वेहंदमि, अल्लाह खां दुआ घुरी वेहंदमि, अल्लाह जे नाले ते कुझु ख़ैरात ॾेई करे इन में दाख़िल थींदमि। सुबुह थींदी मां मालिक असांजी हर जेका अदा आहे पूरी करे पोइ मां पंहिंजे घर में, छो जॾहिं इंसानु घर ठाहींदो आहे न ॾाढो ख़ुशि थींदो आहे। पर अल्लाह जी ज़ात उहा आहे जो साले अलैहिस्सलाम जी क़ौम जेका वॾे पथरनि मां तराशी करे चुरनि में वॾियूं जायूं जो रब उहा आहे, उनखे तबाह करे छॾियो। पकड़ी वीचारो उते वेठो आहे, जो ईअं कंदे अल्लाह हुकुम कयो आहे तूफ़ान खे, तूफ़ान वञ एॾो गुण जो इन जो जेको आहे आख़िरो हेठि धरती ते किरी पए, जीअं इहो किरी पए। अल्लाह जो हुकुम त तूफ़ान घुरियो आहे, उहो घणो पकड़ी जो हेठि किरी वियो आहे। सुबुह थी वई न चयो त वञा ॾिसां मुंहिंजे घर जी अलाए कहिड़ी हालत हूंदी। सिधो पखी अचे करे ॾिसे त हेठि किरियो पियो, उहे काठी काठी खां जुदा आहे, रोई करे मुंहिंजे रब खे चए थो मुंहिंजा सुहिणा रब, मां त बंगला न घुरिया माए, मारियूं न घुरियूं माए, न सोन घुरियो माए, न चांदी घुरियो माए, न ज़ेवर घुरियो माए, मालिक साईं नंढड़ो घर ठाहियो, अॼु को ठाहे चरी कहिड़ो कसूर मुंहिंजो, कहिड़ी ॻाल्हि हुई जो मुंहिंजो घरु तबाह करे छॾियो। आदमी आवाज़ चए थो पखी थोड़ियूं अखिड़ियूं मूट, जॾहिं पखी अखिड़ियूं मूटे त ॾिसे थो त जॾहिं मां घर ठाहे वापसि ॿिए वण ते वेठी आहियां त आस्ताना गजे करे उन घर में वेही थो रहे, उन आखिरे में वेही थो रहे त अचे त मां हिनखे खाई पंहिंजो पूरा हो कयां। अल्लाह जो कसम आहे, अल्लाह जी ज़ात बरका चए थो ओ पखी जॾहिं मूंखे तो सॾु कयो, मां अल्लाह न बचाए त ॿियो केरु बचाइण वारो आहे। हाणे ॿियो घर ठाहे सघे थो, ॿियो बंगलो बि ठाहे सघे थो, ॿियो कुझु बि करे सघे थी, पर जेकॾहिं तूं न हुजे हा त तुंहिंजी हयाती मां रब खां तूं इंसाफ़ घुरण लाइ तयारु थियां। सुभान अल्लाह। अल्लाह जो कसम आहे, तूं हर शइ तयारु करे सघीं थो, ॿियूं जायूं ठाहे सघे थो, हर शइ में रब जो शुकुरु कर। इहे पाणी हलिया वेंदा, हर शइ पंहिंजी मुदत ते अल्लाह जो हुकुम जे ॾिसी यादि रखजांइ, चइजे अल्लाह चए थो कोन थी वञे, थी वेंदो, जाॾे काॾे हलियो तूं आज़ादु आहे। यादि कर जॾहिं मूसा खे अल्लाह जी ज़ात बरकार कहिड़ो, मूसा बकरियूं चारींदो, जॾहिं मदइन मां शुएब अलैहिस्सलाम जी न्याणी सां शादी करे वापसि थियो त हिनखे सीउ वरितो। जॾहिं सीउ वरितो हिनखे त बकरियूं ऐं घरवारी खे चए थो हिते तरस त मां का बाहि जी ॻोल्हियां, अॻे पथर हणी ॿारे करे उन्हनि खे पाण में घसाईंदा हुआ त उन मां बाहि पैदा थींदी, उनखे चकमक चइबो। पर एतिरी थधी जंहिंजी का हद ई न आहे। अल्लाह जी ज़ात जेका आहे सभु ॻाल्हि ते वाक़ई वाजिबु अथव। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे अहल औलाद सां गॾु बकरियूं चारींदे चारींदे मदइन खां ॾाढो परे निकिरी वियो। मालदार बदवी कबीलनि लाइ उहा ॻाल्हि कान न हुई, ही उन्हनि जो पीड़ाइतो कमु हुओ।
रात जी थधि हुई, सख़्त सर्दी सबबु हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बाहि जी ज़रूरत पई। खेनि साम्हूं सीना जो रणपट नज़र अची रहियो। सीना जे बयाबान मदीन खां हिकु ॾींहं जे सफ़र ते कलज़म जे विच में मिस्र जे वाट ते वाक़िअ हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चकमक पथर जंहिंमां बाहि निकिरंदी हुई इस्तेमालु कयो, पर सख़्त सर्दी सबबु उन कमु न ॾिनो। साम्हूं वादी में नज़र कयईं त खेसि हिकु चिमकंदड़ शोलो नज़र आयो। घरवारी खे चयईं त तूं हिते वेही तां साम्हूं वादीअ मां बाहि आणियां जीअं सर्दी ख़तमु करे सघिजे। उते जेकॾहिं को रहबर मिली वियो त वाट जो ॾस पंध बि पुछांदोमांसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं बाहि वठण लाइ पंहिंजे घरवारी खे छॾे वादीअ में पहुतो, ॾिसे त अजब बाहि आहे, न वण खे साड़े थी न ई वरी समे थी। जीअं जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम अॻिते वधियो, बाहि परे थींदी पई वञे। उहो ॾिसी मूसा अलैहिस्सलाम जे दिलि में डपु थियो ऐं वापसि मोटण जो इरादो कयईं। अञा पोइ ते मोटण वारो इहो त बाहि वेझो अची वियसि ऐं आवाज़ अचणु लॻुसि त ए मूसा, आऊं आहियां ॿिन्ही जहाननि जो ख़लकणहार। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी आवाज़ ॿुधो, बाहि जे वेझो आयो त वरी आवाज़ आयो त ए मूसा, आऊं तुंहिंजो परवरदिगार आहियां पंहिंजे जुती लाइ, छाकाणि त तूं तव्हांजे पाक वादी में बीठो आहीं। मूं तोखे रिसालत अता करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। मूसा या चौंपल लाइ ॻाल्हि त भली वादी में आयो आहियां जंहिंजी काह ॾेई रहियो। जेको तोॾां वही कयो वियो उहो कन ॾेई ॿुध। बहरहाल हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला सॼे दीन जे प्रचार ऐं फिरौन जे ग़ुलामी खां बनी इसराईल खे आज़ादी ॾियण लाइ पंहिंजो नाम मुंतखिब करे छॾियो। कुदरत जा बि फ़ैसिला ॾाढा अचरज में विझंदड़ आहिनि। कल्ह जेको माण्हू ॿकरियूं चारींदो रहियो, अॼु हू ज़ात बारीअ सां हम कलामी जो शरफ़ हासिलु पियो करे। ज़िंदगी जो निसाब जेको कल्ह ॿकरियुनि जो सार संभाल खां शुरू थियो, हू अॼु इंसान जी सार संभाल ते पूरो थी रहियो आहे। किथे ॿकरियुनि जे धन जो धनार त किथे मुतवइन मदन जो हुकूमत जे लाइ सदाकत या पैगंबरी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह साईं जो आवाज़ ॿुधो त सोचणु लॻो त अॼु उहा दौलत ऐं शरफ़ पई मिले जेको अल्लाह जलील अल क़द्र जी मोहबत जो आख़िरी निशान आहे। हू उन सोच वीचार में कंहिं हैरान ऐं मूर्ति मिसल बीठो रहियो। पोइ अल्लाह साईं पारां ख़ासि पुछो वियो, मां तिलक पई न कई आ मूसा, ए मूसा तुंहिंजे साॼे हथ में छा आहे? बसि उहो हक़ीक़ी महबूब जो सचो आशिक़ का सवाल हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोहबत में सवाल जेतिरो जवाबु न ॾिनो, बल्कि चयो त ही असाविया तू कायल आशिद बियाला गनमी होइया, मुंहिंजे हथ में लटाए ऐं उन खां सार जो कमु वठंदो आहियां ऐं ॿकरियुनि लाइ पन छाणींदो आहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जवाब में रुगो लठी चवणी हुई, पर मोहबत ऐं इश्क जे मौजनि खे ॾिसी हक़ीक़ी महबूब सां एतिरे ॻाल्हाइण ते मजबूर करे विधो। वाह सुभान अल्लाह। काथे बकरार काथे न बोल। अल्लाह हर शइ ॿुधण वारो अथव। ख़ुदा जो कसम जी काह ॾेई नथो अचे। माफ़ी घुरण तव्हांजो कमु आहे, माफ़ करणु मुंहिंजे ख़ुदा जो कमु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहा लठ फिटी करे पकाल पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहा लठ ज़मीन ते फिटी जो कई त उहा नांग थी रेडियो पाइण लॻी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ही लका ॾिठो त डपु विचां भॼण लॻो। अल्लाह पारां आवाज़ आई त खदहा वला तुखाबू
मुस्नैदा सैरता इलाउल्लवा। ए मूसा डप न कर या लठ खणो असीं उन खे असली हालत ना मोटायूं था। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वापसि वरियो ऐं लठ मथे खयईं। असली लठ थी पई। वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त पंहिंजे हथ बगल में मट ॾिस त उहो बीमारीअ खां आजो चिमकंदड़ थी पवंदी। उहा असांजी ॿी निशानी हूंदी। ऐं ही ॿी निशानियूं ॿई निशानियूं पैगंबर या सदाकत जे ताईद कंदियूं आहिनि। हाणे वञ फिरौन ऐं उन जे क़ौम खे हिदायत जी वाट ॾेखार। ऐं ही मौजज़ा ही ॿ मौजज़ा बि तस्दीक सां कर। अल्लाह जी ज़ात अहिड़ी शइ आहे जंहिंजी का हद ई न आहे। छो नथा सम्झो हिन खे केरु टालण वारो? उहो ई ख़ुदा आहे जंहिंमें आसिरो वेंदासीं। कंहिंखे सॾु कयूं? उन अल्लाह जी ज़ात खे सॾु कयूं जंहिं असांजे मथां उहो बि उनखे यादि आहियूं। पर हाली जॾहिं गुस्सो ईंदो आहे त ज़रूरु कावड़ त ईंदी आहे न। जॾहिं सॾु थिए त ॿुधो था सुवाल ई पैदा न साल ई पैदा न। पर हथु हुजे त हर हिकु अटु कढे थी। ए मुंहिंजा पालाणा रब डप आहे त मतां हू मूंखे क़तलु करे छॾनि। मूंखे उहा बि ख़बर आहे त हू ज़ोर शोर सां मुंहिंजे ताज़ीब ऐं त तव्हां न कंदा। तुंहिंजे बाबरकत ज़ात मूंखे उन आम मक़सद लाइ चूंडियो आहे त पोइ मुंहिंजे सीने खे कुशादो कर। मुंहिंजे दिलि खे पंहिंजे नूर सां रोशन कर। मुंहिंजी ज़बान जी गंढ खोले जीअं उन्हनि खे मुंहिंजे ॻाल्हि सम्झण में सवलाई थिए। ऐं मुंहिंजो वॾो भाउ हारून मूंखां वधीक वसीउ ऐं बालिग़ आहे। उनखे बि नबूअत जो नूर ॾे त मुंहिंजो साथी थिए। अलाह साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पक कराई त तूं असांजो पैगाम खणी उन्हनि ॾांहुं वञ। हू तुंहिंजो कुझु बि नुक़सानु करे न सघंदा। असांजी मदद तोसां गॾु आहे। असांजूं अता कयल निशानियूं तुंहिंजे कामयाबी जो कारण बणिजियूं इनशा अल्लाह। असां तुंहिंजे लाइ कटे आहियूं। तुंहिंजी मदद लाइ असांजा का बि जेके ज़ोर शोर सां मलाइक मौजूदु हूंदा। अल्लाह जी ज़ात हथ वधा जंहिंजी का हद न। असांजी मदद उन्हनि सां ई मालिक जे नाम तो सदिको न उहो करीम आहे। मुमकिन आहे त असांजी नसीहत मां फ़ाइदो वठनि। मुमकिन आहे त मूसा खे चई त हाणे वेही करे उन्हनि खे आराम सां सम्झा। ॾिसो था त केरु आहे कंहिंजी हर उमेदनि खां नाउमीद थी चुका आहियूं। अलाए छा थींदो? अलाए कहिड़ी ॻाल्हि असांजे लाइ जेका थींदी? अलाए रब खे कहिड़ी रिथा? का ख़बर कान्हे। कंहिं में उमेदु आहे? सुवाल ई पैदा न। मां तव्हांजी हक़ीक़त थो चई सघां। अलाह खां तेॾी महिल दुआ घुरो छो त ज़ालुनि जी जेका आहे रब वटि उहा पहुची ग़रीबनि जी पहुची चुकी आहे। उहो सैलाब बणिजी वई आहे। छो त ग़रीब पंहिंजे हिकिड़े वेले लाइ जेको आहे दरपदर आहे। उहो पंहिंजा वॾियूं माड़ियूं बगला ठाहे वेठा आहिनि। उहो आसिरो अलाह में आहे जेको अलाह जी ज़ात सभु कुझु ॼाणे थी। अलाह जी ज़ात इहे ई ॼाणे त सब्र तव्हांजो कमु आहे। जवाबु ॼाण अलाह जो कमु आहे। जेतिरो सब्र कंदो ओतिरो तव्हांजे लाइ फ़ाइदो आहे। हे घड़ी हिकिड़ी जो खेल आहे। यादि रखो आज़ादी ज़रूरु असांजे लाइ तलबगार आहे। छो त असांजी दुआ खे अलाह जी ज़ात अहमियत ऐं अवलियत ॾिनी आहे। जेका बि दुआ घुरंदा आहियूं अलाह असांजी क़बूल ऐं वक़ूल फरमाए। छो त हिन में का बि ॾे वठि न आहे। कंहिंखां पैसो न घुरंदा आहियूं। कंहिंखां पैसो न वठंदा आहियूं। कंहिंखां कूड़ ठगी न कंदा आहियूं। मालिक साईं जो क़ुर जहिड़ी महिल बि पढ़ अलाह जो कसम आहे तव्हां ते महिरबानी अलाह आहे। छो त एतिरो न आसिरे में रहो। कंहिंजे आसिरे में हिमल जे अलाह जो इम्तिहान आहे। अलाह जो इम्तिहान अव्हांखे पास करे इनशा इम्तिहान तव्हांजा जेके कामयाब मक़सद ते पहुचंदा अलाह कंदो रोशनी जो सिज ज़रूरु निकिरंदो। पर इहा ई कोशिशि कयो त हद साड़ कीनो पंहिंजे दिलि मां कढो। जेतिरो सरीसे ख़ुदा जी राह में अदायगियूं कयो। ख़ुदा जी राह में ख़ैरातियूं कयो। बंगला माड़ियुनि ते ज़रूरु वेठा आहियो। पर इहे तव्हांजे लाइ थोरे टाइम जे लाइ। तव्हां दौलत ऐं दुनिया जे कॾहिं कूड़े ठगी जे कॾहिं तव्हांजे कॾहिं मौत आहे जेके तव्हांजे लाइ ॻोल्हींदो थो अचे। तव्हांखे कॾहिं बि छॾण वारो न आहे। जेतिरो थी सघे अलाह जे रज़ा में अचो। अलाह खां माफ़ी घुरो।
जेके भी वॾेरा नंढेरा आहिनि जिथे बि मुंहिंजो पूरी दुनिया में आवाज़ हले थो पियो उन्हनि खे इहा हिदायत आहे ख़ुदा रा अॼु तव्हां पेट घर भरे खाओ था पर यादि रखो उहो ॾींहुं हज़रत नूह अलैहिस्सलाम वारो यादि कयो जॾहिं क़ौम खिलेसि पई चएसि पियो त अॼु तव्हां खिलो था कॾहिं असां तव्हां ते खिलंदासीं क़यामत ज़रूरु थींदी क़यामत में हिसाब किताब कंहिंजो हूंदो ग़रीबनि खां पुछा बि न थींदी ग़रीबनि खां का शइ जेको आवाज़ न थींदी ए मुस्लमान छो नथो पंहिंजे लाइ समरसी आई ख़बर हूंदा ई कोठी आहे जंहिंजी का बि वाट कान्हे का जीत ॼणे जो घर थी वॾा नाग भलाऊं थी उते एतिरे क़दुरु जो अहिड़ो ज़ोर ईंदी माउ जी छंज बि वातो निकिरी पवंदे केर बि न हूंदी औलाद पूरे ढेर करे ईंदे बीठी जा खॾा खुबड़ा थी थो वञे पियो उते जेका उन अंदरि पाणी अचे जेके तोखे घोताजे थो पर क़ुर चयो त जहिड़ी महिल मूंखे सर थो करे मां तोड़ी महिल चाहियां थो त जी मुंहिंजा बंदा मालिक असांजो क़ुर तुंहिंजो हमेशह बि ॾिनो रोज़ो तुंहिंजो हमेशह बि ॾिनो हूंदा जॾहिं रोज़ेदार जॾहिं साम्हूं ईंदे अलाह ॼाणींदो आहे रोज़ो रोज़ो चवंदी ओ मुंहिंजा अलाह मां हिनजी सिफारिश मुंहिंजी हिनजी क़बूल कर छो त थधी हूंदी ॾाढो ॾींहुं हूंदो मुंहिंजा साईं जहिड़ी महिल बि वेही करे तो रब खे राज़ी कंदो मुंहिंजी इज़त कंदो ताम तमामु ॾिसंदो हो पर उन्हनि खे हथ बि न लाहींदो मां न मो राज़ी आहियां और रब साईं मुंहिंजी सिफारिश कनि हिनखे जन्नत फिरदौस में दाख़िल कुरान मजीद जो नुज़ुल मिन कुरान माहू शिफा रहमतुल मुमिनीन व जज़ीजुल ज़ालिमीन ला खसार मुंहिंजा साईं राति जे वॻड़े में बि वेही मूंखे पढ़ंदो न सुम्हंदो बि मूंखे यादि कंदो जेॾी महिल माण्हू वणंदो त मूंखे ई पढ़ंदो मां अन मुरादी आहे जेकॾहिं मुंहिंजी सिफारिश क़बूल करे थो त हिनखे आज़ादी ॾे अवा वॾियूं ॿ जेके ताक़तूं हुनखे सिफारिशूं कनि हुनखे दौलत में हिकु मोकिले छॾियो साल ई बधान दौलत वारो रड़ियूं कंदो हूंदो दाऊं कीअं कंदो चए थो दौलत बि कमु न आई पेट भरे खाईंदा सुबुह जो खाईंदा शाम जो साॻी बुख लॻंदी हर शइ पाखाने में हली वेंदी अजायो मां दौलत करे कई अजाए मां कूड़ ठगियूं हुयूं अजायो मां जेका त माण्हुनि सां ज़ुल्म ॾाढा कया अलाह ॼाणींदो रब मूंखे मोकिल त मां इहा दुनिया तुंहिंजे नाले ते ॾेई छॾियां चए का ज़रूरत न आहे आयो आहे कंहिंखे ज़रूरत दुनिया छॾायो आहे कंहिंखे न छॾियो अल्लाह जी जेका आहे ज़ात बराबरि हर वक़्तु तव्हां ते महिरबानी आहे छॾियो जल्दी पहुची करे अल्लाह खे राज़ी कयो छो त उहो ई राज़ी थियण वारो आहे यादि रखो थोरो आहे ख़बर ई न पवंदव काॾों पाणी आयो काॾों वियो का अल्लाह जा अचर जॾहिं तो मेहर खां परते टपो त सुञाई लॻी पई आहे सुक लॻी पई आहे सेवण खां वठी परते त मिटी सुकी थी उतरे का शइ तव्हां वटि फसियल आहिनि अल्लाह जी ज़ात तव्हांजे लाइ महिरबानी आहे कंहिंजे दुआनि जो नतीजो थियो मालिक साईं क़ुरान में चए थो रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान अबो अम्मा महिरबान थी जेतिरो मां रब महिरबान आहियां मां 72 मां अबो अम्मा जेका हिकिड़ी महिरबानी थी मां 72 अम्मा जी महिरबानी थो कयां मूंखां वधीक महिरबानी केरु हूंदी अल्लाह जी ज़ात अहिड़ी अथव न कयो मोहबत कयो हिक ॿिए सां भाइरी बिरादरी कान कयो दौलत कहिड़ी शइ आहे तुंहिंजो वक़्तु बि गुज़रे थो ग़रीब जो वक़्तु गुज़रे थो बादशाह जो वक़्तु बि गुज़रे थो गरीब जो वक़्तु बि गुज़रे थो पर ग़रीब जेको फुटपाथ ते पियो थी उहो बादशाह उहो तोखां बि वधीक बादशाह छो त उहो मालिक करीम आहे सभु ॻाल्हि अलाह जी हथ सभु कुझु मालिक ॼाणे थो बंगलनि में वेठो आहे पोइ बि परेशान सॼो टूरो दवाउनि जो थो खाए सॼो टूरो दवाउनि जो खाए अंदरि जॾहिं वेठो आहे त बि अल्लाह जी ज़ात जेका आहे उहा ॼाणे थी छो थियो आहे मुस्लमान अच त मालिक साईं खे राज़ी कयूं बाज जा बुक खणी मालिक साईं खां दुआ घुरो ओ मुंहिंजा सोना रब तूं बख़्शणारा तूं महिरबान आहे असां ईअं चवंदा आहियूं जॾहिं तूं चवंदो आहे मिर रहमतुल्लाह मुंहिंजी रहमत कान उमीद न थियो औलाद पंहिंजी ॾिठी अथव वञिजो त ज़ात छोकिरो आहे जेको जुआ में मुब्तला आहे इहा तव्हांखे कहिड़ा ख़तमा ॼाणाईंदी उन भाॻो पंहिंजो पाण जे लाइ कयो नमाज़ पढ़ो कुल पढ़ो हर शइ यादि कयो रब खे उहो ई रब आहे हर शइ सभु कुझु ॼाणे थो सभु शइ अल्लाह जी ज़ात ॼाणे थी ख़ुदा जे कसम उहा ई माफ़ी ॾियण वारी थी
मुझे सुनो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में ऐलान कर दो तुम बनी इसराइल का बेहतर मुझे उम्मतिया बनी इसराइल जे नबी का भी बेहतर मुझे उम्मतिया जॾहिं जिब्रील अमीन आयो आहे बैतुल मुक़द्दस में जेका 1,23,999 अंबिया अलैहिस्सलाम जो जेको आहे अॻुवाण थी करे उनखे नमाज़ पढ़ाए थो जॾहिं मथे अर्श अज़ीम ते आहे त मूसा अलैहिस्सलाम चए थो अस्सलाम अलैकुम या आख़िर ज़मान नबी चए थो वालेकुम अस्सलाम मूसा कलीमुल्लाह चए मुंहिंजा सुहिणा साईं जेका मूंखे हिकिड़ो सुवाल पुछिणो आहे तव्हां खां छा हुनजो जवाबु ॾींदो छो त जेका ॻाल्हि कंदा मुंहिंजो सुहिणो रब करीम उहा ज़रूरु हुन वटि ज़रूरु पहुचा तूं ईअं छो चयो आहे त बनी इसराइल खां बहितर मुंहिंजो नबी आहे मुंहिंजो उम्मती आहे मुंहिंजो उम्मती आहे इहो कहिड़ो लका कई चए थो इहा वाक़ई ॻाल्हि सही आहे हाणे फलाणो माण्हू अचे थो हुन खां पुछा करे जॾहिं हू आयो आहे अॻिते आहे पुछा थो करेसि नालो छा थी चे फिलाणो इब्ने फिलाणो मूसा कलीमुल्लाह कावली लो चए थो त मां तोखां पुछा थो कयां तुंहिंजे अबे ॾाॾे खां कोन थो पुछा कयां चए मूसा यादि कर जॾहिं सीना जे मैदान में रब करीम पुछा पियो करे तुंहिंजे हथ में छा हो तूं इहो जवाबु ॾिए था मुंहिंजे हथ में लटा थोरो एॾो जवाबु ड्रिगारो छो की त लटा हुन सां पन छाणींदो आहियां पन ॿेरनि मेन खे छाणे ॾींदो आहियां उन्हनि खे जेको आहे त टेक वठंदो आहियां मूंसां ड्रिग छो कई मुंहिंजे महबूब जो चहिरो ॾिसी करे मूंखे मज़ो थो अचे जेसि ताईं बीहंदो रहंदो तेसि ताईं ड्रिग कंदो रहंदो साईं अलाह जी ज़ात इहा अथव जेको सभु कुझु ॼाणे वठो अलाह खां माफ़ी घुरो चे चंद अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके अलाह खां सवाइ मां अॻ में बि इहा ॻाल्हि कई आहे त को बि हल न करे सघंदो आहे अलाह खां माफ़ी घुरो को अहिड़ो गुनाह थियो आहे इहे ग़लति जेके बि आहिनि मां एतिरी हुकूमत पाकिस्तान खे चवां थो त इहा नेट ख़तमु कयो नेट ख़तमु थींदी त असां वटि हे सिर्फ़ु नाले जा मुस्लमान रहिया ॿियो कुझु बि न आहे बुरियूं ॻाल्हियूं बुरिया ख़्वाब हर शइ हर औरत खे ठूट जहिड़ी मोबाइल लॻी पई आहे उहा आवलियत थी रखे त जेका आहे मां नबी जी उम्मतियानी आहे तोखे त ताक़त ई न आहे तूं हुनजे चवण जे लाइक़ु बि न आहे तूं हुनजे चवण जे लाइक़ु बि न आहे पराए मर्द खे ॾिसण बि गुनाह औरत मां इहो थो चाहे पराए मर्द खे हथु ॾियण बि गुनाह थी हया कयो शर्म कयो पराए मर्द तूं नेट हलाए पराए पूरे ईअं सम्झा इंटरनेशनल लॻी वेठियो आहे ख़ुदा इहो हथ तव्हांजा सुख कंदो इहे हथ तव्हांजा जेके हलायूं थियूं इहे हथ तव्हांजा क़ाबू कंदो यादि रखिजो इहा मुंहिंजी जेका तकवा आहे उहा ज़रूरु पूरी थींदी अथव औरत खे वाजिबु न आहे बाप पीउ खां सवाइ वाजिबु न आहे ॾेर खे हथु ॾियण जो बि हक़ न आहे हुनखे तारीख़ बयानु कजे पर असांजे घर हुन खां पुछा कंदे हेॾियूं मोबाइल शायदि बाबा इहे शायदि इहा ज़रूरी आहे अचो मालिक साईं खां दुआ घुरो मालिक सभु गॾिजी दुआ घुरो त अल्लाह ताला असांजी दुआ क़बूल करे झोड़ खे दूर रखे या मालिक साईं तुंहिंजे ताप सण जे लाइक़ु न हो मुंहिंजा अल्लाह हिन झोड़ खे दूर दफ़े कर मालिक साईं असां ॾाढा मजबूर आजिज़ थी विया आहियूं मालिक तूं न दूर करे ॿियो केरु करण वारो आहे सजदा करणा ज़ाहिर कर मुंहिंजा ख़ुदाया तोखे भारत आहे मालिक असांजा टूटा फूटा लौज़ क़बूल ऐं मक़बूल फरिया तो दुनिया जहान जो मालिक आहे मालिक तोखां सवाइ कख बि चुरी नथो सघे दुनिया जूं भलायूं नसीब करणु फरमा दुनिया जूं चङायूं नसीब करणु क़बर जो अज़ाब ॾुखियो आहे मालिक साईं पंहिंजे हिकिड़ाई जो वास्तो थी मुंहिंजा अल्लाह तूं असांजी कामयाबी अता कर मुंहिंजा मालिक साईं जेके 2 महीना तर्क थी विया आहिनि अल्लाह इहा बरसाति हलंदी रहे थी मुंहिंजा साईं जेको हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मथां जॾहिं तूं हुकुम कयो नूह अलैहिस्सलाम खे त दुआ घुरणु तुंहिंजो कमाल क़बूल करणु मां अल्लाह जेको आहे मुंहिंजा मालिक उहे फुआरा खुली विया आहिनि रब साईं आसमानी फुआरा बंदि कर या इलाही ज़मीन खे हुकुम कर पाणी चूसे ओ रब साईं तुंहिंजे अॻियां का देरि न आहे मालिक साईं भरी दुनिया में बहितर अल्लाह बुख न मार मालिक असां तोबा ताब कयूं था तूं तोबा कर क़बूल करण वारो अल्लाह सभु शइ खे ॼाण वारो अल्लाह
भलायूं तूं अल्लाह नसीब कंदो ओ मुंहिंजा मालिक साईं जेके जमायत मेड़ थी क़ुर मेड़ थी असांखे बख़्श मुंहिंजा मालिक साईं हथों पई आहे बख़्श मुंहिंजा अल्लाह तूं न बख़्शींदे ॿियो केरु बख़्शण वारा असां त वॾा गुनाहगार आहियूं साईं गुनाह ॾिनसि असांजे हेबन ॾिनसि असां ज़रूरु उघाड़ा आहियूं रब साईं ढकण वारो तूं अल्लाह तूं असांजी बख़्शिश नसीब कर बुरायूं भलायूं सभु तुंहिंजे आॾो आहिनि मुंहिंजा मौला बुरान खे दूर करण वारो तूं अल्लाह मुंहिंजा मालिक साईं जेके चाहींदो आहे पंहिंजे घर घुराईंदो आहे तूं उहो अल्लाह जेके न चाहींदो आहे हुनजे घर न घुराईंदो या इलाही तूं माफ़ी ॾे परवरदिगार तूं माफ़ी ॾे या इलाही जुड़ल इन पूरी जमात इन लाइ मौसम बि दुआ तुंहिंजे खां घुरनि तुंहिंजी दरबार में घुरनि था तूं असांजी क़बूल ऐं मक़बूल फरमा अल्लाह सल्ली अला मुहम्मद व आल कुन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाह बारिक अला मुहम्मद व आल कुन कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाब सक़र व क़िना अज़ाब शैतान या कयूं ला इलाहा इल्लल्लाह अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन ओ मुंहिंजा मौला पंहिंजे हिकिड़ाई जो सदको थी या अल्लाह तो जुड़ खिलाइनि या अल्लाह तो जुड़ खिलाइनि या अल्लाह साईं तौबा इस्तग़फ़ार या अल्लाह साईं तौबा इस्तग़फ़ार पूरे पाकिस्तान जी तौबा इस्तग़फ़ार या इलाही गज थी वियो मुंहिंजा मौला तूं न बख़्शींदे ॿियो केरु बख़्शण वारा पूरे पाकिस्तान खे आज़ादी ॾे जुड़ कयूं या इलाही पूरे पाकिस्तान खे हीअ जेका मुसीबत आहे हीअ रहमत न आहे मुंहिंजा अल्लाह इहा मुसीबत आहे हिनखे बचाइण वारो तूं अल्लाह असांजी दुआ क़बूल रब्बना इन्ना व समील अलीम रब्बना इन्ना अव्वल आखिर ला इलाहा समझो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ये उठा लो यहाँ रखेंगे।